नजरीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ आया बिशारत सुंदो संजहा सैयद हल्ला से हेडलाइन पर। मुल्क में कोरोना वायरस विगे 19 मरीज़ फौतन जो 28,496 थी वियो। 24 कलाकनि दौरान 580 नवा केस रिपोर्ट। कोरोना वायरस की शरह 1.32% रही। अटो दाल गेह ऐं खंड 6 महीननि ताईं सस्तियूं मिलंदियूं। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान 120 अरब रुपयनि जे पैकेज जो ऐलान करे छॾियो। हारियुनि समेत 40,000 कुटुंब खे बिना ब्याज जे 5 लख रुपयनि जो कर्ज़ ॾियण जो बि ऐलान। क़ौम खे ख़िताब कंदे वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान चयो त पैकेज सां 13 करोड़ माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। अटे गेह ऐं खंड ते 30% सब्सिडी ॾिनी वेंदी। वज़ीर-ए-आज़म सियारे में गैस जो बहिरान जो ख़दशो ज़ाहिर कंदे चयो आहे त भारत में पेट्रोल 250 रुपया फ़ी लीटर, बांग्लादेश में 200 रुपया ऐं पाकिस्तान में 138 रुपया फ़ी लीटर आहे। हाणे साईं ॿुधायां थो त मुल्क में तेल अघनि में वाधि थींदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान जे खिताब में अवाम लाइ लालीपॉप खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। महांगाई ख़िलाफ़ अवाम जे एहतजाज सबबि वज़ीर-ए-आज़म खे खिताब करणो पियो। अवाम खे लालीपॉप न पर 3.5 सालनि जो हिसाब ॾियणु घुरिजे। लाड़काणे में यूनियन काउंसिल 13 शेवा मंडली में उहिदेदारनि सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अॼु हिकु भेरो ॿीहर सिलेक्टेड वज़ीर-ए-आज़म जो खिताब कूड़ ऐं यूटर्न ते ॿधलु आहे। घाबेजी में नौजवान आज़म जोगीअ जी बहिरहमाणी कतल के खिलाफ वारसिन जो एहतजाज ही धरणो। क़ौमी शाहरा ते मक़तूल जो लाश रखी रोड ब्लॉक कयो वियो। वारसिन जो चवणु आहे त शिकारी जे मोबाइल ते वीडियो रिकॉर्ड करे नौजवान खे उतास घुराए क़तल कयो वियो। ऐं घोसपुर में पुलिस हिकु ॼणे खे औरताणे आवाज़ ते हिरकिजी अगवा थियण खां बचाए वरितो। पुलिस खैरपुर जे लुकमान फाटक वारे इलाइक़े जे रहवासी ज़ीशान गोरी खे अगवा थियण खां बचायो।